टंडबागो में टीम ह्यूमन राइट्स पाकिस्तान जे सहाफ़ी सलमान खोसो सां थियल मामलो जरगे ज़रिए खुश असलूबी सां हल, धुरियूं खीर खट थी वियूं। टंडबागो में मलाह बिरादरी जे जहिड़े बाबति ख़बर हलाइण तां टीम ह्यूमन राइट्स पाकिस्तान जे सहाफ़ी सलमान खोसो सां पैदा थियल मामलो इलाइक़े जे मुअज़्ज़ज़ शख़्सियतुनि खानसाब जमाली जी सरवाणी में थियल जरगे ज़रिए खुश असलूबी सां हल थी वियो। जरगे में ॿिन्ही धुरियुनि पंहिंजा मवाक़िफ़ पेश कया, जंहिंखां पोइ बुज़ुर्गनि ऐं मुअज़्ज़िज़नि सां कोशिशुनि सां इख़्तिलाफ़ ख़त्म कराया विया। फ़ैसिले ते ॿिन्ही धुरियुनि इत्तफ़ाक़ कंदे हिक ॿिए खे माफ़ कयो ऐं मुस्तक़बिल में भाईचारे, अमन ऐं एहतराम सां गॾिजी हलण जो वचन कयो वियो। उन मौक़े ते टीम ह्यूमन राइट्स पाकिस्तान जे मेंबरनि पिणु शिरकत की, जॾहिं टंडबागो पुलिस स्टेशन SHO अनवर लेगारी मौजूद हो, जे अमन ईमान ऐं कानून जी बालादस्ती लाइ अहिड़ी बाहमी फ़ैसिलनि खे साराहियो। जरगे में मौजूद मुअज़्ज़िज़ीन इन ॻाल्हि ते ज़ोर ॾिनो त इख़्तिलाफ़नि खे ॻाल्हियुनि, बुर्दबारी ऐं बाहिमी एहतराम सां हल कयो वञे त जीअं इलाइक़े में अमन, भाईचारो ऐं समाजी हम आहंगी बरक़रार रहे। जरगे जी पुॼाणी ते ॿिन्ही धुरियुनि हिक ॿिए सां हथ मिलाया ऐं खीरखंडी इख़्तिलाफ़ ख़त्म करण जो ऐलान कयो। अली गुलाम खोसो, सोशल मीडिया सेंटर सिंध, टीम ह्यूमन राइट्स पाकिस्तान, टंडबागो। जेको भी फ़ैसिलो कयो मुंहिंजा अल्लाह तुंहिंजे साम्हूं कयो, मुंहिंजा रब साईं, तोखां का बि शइ लिखियलु छुपल कोन्हे मुंहिंजा अल्लाह। ऐं मुंहिंजा करीम अल्लाह ॿिन्ही दुनिया जे दिलनि में मोहबत क़ुर्ब नसीब अता फ़रमा।